अस्सलाम वालेकुम जी सर साईं। असां अॼु 14 तारीख़ जुमे जो ॾींहुं नवाब शाह खां कश्मीर तरफ़ रवाना। इहे असां सां जेके साथी गॾु आहिनि उहे साम्हूं आहिनि राशिद भाऊजानी, दाऊमाज़, नूर मोहम्मद, अली रज़ा, सागर बिलावल ऐं असद भुट्टो। ॿ गाॾियूं आहिनि ऐं हींअर टाइम थियो आहे तक़रीबन 11:30 थिया आहिनि। निकिता आहियूं हितां सखर खां वेंदे मुकमल सफ़र जारी रहंदो ऐं सफ़र में सभु साथी गॾु हूंदा। सफ़र जो आगाज़ हाणे कंदासीं। वाह वाह, हिन तरफ़ नवाब शाह, हिन तरफ़ सखर। सफ़र शुरू आहे। दादा जानी पंहिंजे गाॾी हलाए पियो। हिन पासे ते राशिद साहब, हिन पासे नालो वठणु जाइज़ नथो सम्झा। ठीकु आहे हे भाई असां सां गॾु अॻी गाॾी में भाऊ नूर मोहम्मद, अली रज़ा, असद, अमजद खे वरी रानीपुर मां खणबो। सफ़र जारी सारी आहे। अलाह ख़ैर कंदो। हिते पहुतासीं। हाणे रानीपुर शहर में दाख़िल थियण वारा आहियूं। शहर में न पर उनखे 7 दोस्त उतां निकिता हुआसीं। रानीपुर मां अमजद कुंदर खे खणी स्टे थींदो सखर में। सुठो दादा भाई कयो न थे तो कितने पावन जगह ही करने का ये अमजद कुंदर अमजद जानी तरफ कराची, हिन तरफ़ सखर। ही असांजूं सवारियूं माशाअल्लाह। हिकिड़ी गाॾी साईं नूर मोहम्मद जी, हिकिड़ी भाऊजानीअ जी, जेके वॾे सफ़र लाइ बाक़ाइदा तयारी में आहिनि।